बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व नबीना व तबीब क़ुलूबिना व शफ़ीअ ज़ुनूबिना मौलाना अबिल क़ासिम الطيبين الطاهرين المعصومين المظلومين ولعنة الدائمة على أعدائهم ومنكري فضائلهم وغاصبي حقوقهم من يومنا هذا إلى قيام يوم الدين وبعد يوم الدين أما بعد فقال المعصوم عليه السلام الدعاء مخ العباد الصلوات खुदावंद आलम मासूमीन जो सबको तमासनी जो है नपाक ज़िक्र में अच्छों कबूल बारियान जो इंतज़ाम है ये तमाम अल्लाह तो पहले सैयदा पानी दरबार में कबूल जितना जितना आया है वो तमाम कदम अल्लाह रज़ाए फ़ातिमा में शामिल फरमाए हज़रत वलीउल असर जे ज़ुहूर में अल्लाह ताजील फरमाए खुदा असांखे उन्हनि जे आवान और अंसार में शामिल थियण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत जे लाइ हिकु बुलंद तरीन सलावत तव्हांखे अजीब लॻो हूंदो कुरान मजीद जी हिकिड़ी आयत बड़ी है तव्हांजे अॻियां पई आहे ऐं लोधी मजलिस में मासूम जो फरमान दुआ जे मुतालिक़ पढ़ियो पर जवाननि ऐं नौजवाननि जी दिलचस्पी ॾिसंदे उन्हनि जे बार बार हुक्म जी ॻाल्हि ॾिसंदे दिलि चयो त चंद मोमिनीन जेकॾहिं मुंहिंजे ॿिनि जुमिलनि सां पाक मौला जो चवण करे था विझनि शायदि मुंहिंजे मजलिसुनि जो मक़सदु पूरो थी इन करे इहे वीचार जुमिला रुखिया सुखिया तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु थो कयां जिन खे वणंदा आहिनि सलावत पहिरियां त ताजुब आहे कंहिं टाइम में इहे शयूं केरु ॿुधंदो कोन अल्हम्दुलिल्लाह अली वारनि जी ईमानी ज़मीन हूअं बि ज़रख़ेज़ आहे पर ख़ुदावंद आलम जा लख एहसान आहिनि जो उलमा जे महिनतुनि जे नतीजे में अॼु जे जवान जी इलाही सारी तमन्ना आहे सॼो ॾींहुं मजलिस हले जेकॾहिं मासूम जो को फरमान नथो पढ़िजे त नौजवान इसरार था कनि
जेकॾहिं थी सघे त असांजे इस्लाही गुफ़्तगू में तव्हां थोरो अॻिते वधो ताकी मुआशरे में कुझु न कुझु काई तब्दीली अची सघे। मुंहिंजे मासूम जो फरमान आहे दुआ इबादत जो निचोड़ आहे। कॾहिं कॾहिं मुंहिंजा ॿाहिरां खोलियूं ॻाल्हियूं बि ॿुधणियूं पवंदियूं ऐं वरी इलाही सालनि खां वठी मुंहिंजो रवैयो इॾे रहियो आहे। दुआ इबादतुनि जो ख़ुलासो। अर्के इबादत जो नालो आहे दुआ। दुआ जो एतिरो ताक़ीद आहे जो मुंहिंजो मासूम तो फरमाए 40 ॼणा हुजो, 40 ई गॾिजी करीम रब जे दरबार में हथ खणी दुआ घुरो। जेॾी महिल मोमिनीन शबीर जो वास्तो ॾेई दुआ था घुरनि त उहा दुआ करीम रब जो रद ई न कंदी। ऐं ज़हरा जे बचड़े जी मजलिस जो ॿियो नालो दुआ आहे। हिते वॾा वॾा हिकु त गुनाह था माफ़ थियनि, ॿियो वॾियूं वॾियूं हाजतूं पूरियूं थियूं थियनि। तव्हांखे यादि हूंदो गुज़श्ता साल मुहल ते सरकारी बहजत खां कंहिं पुछो त साईं ये सॼी पब्लिक तव्हांजे इंतज़ार में बीठी आहे, ज़ुबान सां चओ था त उहा शइ थी वञे, ख़ुसूसन जिन्नात जो असर जिन ते आहे, सिर्फ़ु तव्हांजो चेहरो था ॾिसनि त उहो असर ख़तमु थी थो वञे। बे औलाद तव्हां दुआ था घुरो, हू साहिब औलाद थी थो वञे। इहो रंग कीअं लॻव? सरकार फरमायो त इहो सॼो रंग शबीर जे मजलिस मां मिलियो। माना दुआ जी जगह तव्हांखे इहा बि यादि आहे त दुआ घुरण लाइ अलाह जॻहियूं बि बणायूं आहिनि। मसलन करबला वञो, गुंबद शबीरी जे हेठां बि वञी दुआ घुरो। उहा दुआ अलाह रद नथो करे। पर कोई ग़रीब आहे जेको करबला नथो वञी सघे, हाणे उन जी दुआ जी जॻह कहिड़ी हुजणु घुरिजे? हिन करे उलमा चवनि था करबला नथो वञी सघे त हलियो अचु हुसैन जे मजलिस में। पोइ फ़ाइदो छा थींदो? करबला हिकु हुसैन मिलंदी, हिते ईंदे त 14 ई मिली पवंदई। इन करे बि अर्ज़ु कयां त दुआ मसलन 10 ॼणा वेठा आहिनि त मौला था फरमाइनि 4 मरतबा दुआ। 40 जेतिरी आज़ाद थी। वरी नमाज़ जनाज़ा खे बि दुआ में शामिल कयो वियो आहे। एतिरे ताईं ताक़ीद आहे त जेकॾहिं तव्हां अचो था पिया ऐं नमाज़ हले थी पई, हाणे वज़ू कयो त नमाज़ ख़तमु थी वेंदी, दुआ ख़तमु थी वेंदी मरीज़ जे लाइ। फिक़ही मसलो इहो आहे त तव्हां वज़ू खे छॾियो, अचो दुआ में शरीक थियो, हथ खणी जेॾी महिल चवंदो अल्लाहुम्मा इन्ना ला नअलमु मिन्हु इल्ला खैरा, ऐं मुंहिंजा अल्लाह हिन जे लाइ असां कुझु नथा ॼाणूं, बसि ॼाणूं था त अली जे विलायत जो क़ाइल हुयो। खैरुल अमल खां मुराद अली जी विलायत आहे। मौला सां ॼाणूं था त हीअ अली मौला खे मौला मञींदो हो। ख़ुदा फरमाए थो जे तव्हां हिन सां हिसाब नथा कयो गुनाहनि जो, त जॾहिं मख़लूक नथी करे त मां त तव्हांजो बि ख़ालिक़ आहियां। अचो त थोरो अॻिते हलूं। दुआ जी लाइ ताक़ीद एतिरो ये उहे मुंहिंजा बच्चा ॿुधनि था त दुआ कनि।
तो हिकिड़ी दुआ असां घुरंदा आहियूं, साल गुज़री विया। ऐं मुंहिंजा अल्लाह ज़माने जे इमाम खे जल्दी मोकिलियो। हाणे चुप थी वियो। इहा दुआ अञा देर छो? हालांकि मुझे मासूम जो फरमाना जंग में वञो था ऐं उन जंगल में रस्तो भुलिजी था वञो, तवज्जो त मोरे आहे न, रस्तो भुलिजी था वञो त कंहिं जगह ते बीही सॾु कयो, या अबा सालिह अदरिकनी, पंहिंजे ज़माने जे इमाम के सॾियो, कोई न कोई अची तव्हांखे चवंदो हे ग़लति रस्तो थी, हे वठी वञ मंज़िल ते पहुची वेंदे, इमाम तुंहिंजे सॾ ते हलियो ईंदो। जॾहिं हिकिड़े सॾ ते अचे थो जी हे साल गुज़री छो न थींदो आहे? अचो त पंहिंजो पाण खे ॾिसूं, उन्हनि जे क़बूल करण में देर थी लॻे या असांजे घुरण जो तरीक़ो भलो कोन्हे। असां त चऊं था मौला हली आहे ऐं इमाम जे अचण जी तयारी कान्हे। रात में मूं अर्ज़ कयो हो ते मौसमी मेहमान आया था असां वटि, तो कॾहिं उनजी मौसम थींदी आहे 5 सालनि में, कॾहिं 3 सालनि में, वरी इलेक्शन थींदी आहे। पोइ जेॾी महिल अची नियापो कंदा आहिनि ख़ुशूसन असां तव्हां सभिनी खे, तो असां इंतज़ाम शुरू कंदा आहियूं, किथे छिनकार कयासीं, चांहि जो इंतज़ाम कयोसीं, माण्हू गॾु करण में लॻी वियासीं, पर हू साईं ईंदा डटा सटा ॾेई असां सभिनी खे हलिया वेंदा। असां हीअं करे छॾींदासीं, हीअं करे छॾींदासीं, आहिनि जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म। इहे सभु ॻाल्हियूं थींदियूं, पर मुंहिंजो सुवाल आहे, जंहिं वटां कुझु बि नथो मिले उन जे लाइ बि अचण जूं तयारियूं कयूं था, जंहिं वटां हिते बि मिले हुते बि मिले। उन इमाम जे अचण लाइ असां छा कयूं? मसलन मंज़ूर खे 5 कमरा आहिनि जगह जा, हर कमरे में भलो बेड, कुर्सियूं, हर शइ टीवी वीवी। कोई अचे साहिब हैसियत ईअं न चवे त सही, मोदीअ वटि पुॼी कोन्हे, पर छा हिकिड़ो बि कमरो अहिड़ो ठाहियो आहे जो इमाम जो अचे त असां सभ खां पहिरियां चऊं साईं हिन जहिड़ी पाक जगह कान्हे, जीअं तव्हां पाक आहियो, जेको मुंहिंजो हाल आहे मां हिन खे पाक रखियो। हलायो नथा छा आहे? मुंहिंजा कपिड़ा अहिड़ा पाक आहिनि जो इमाम जे कपिड़नि सां मस कयूं। मौला तो जाने करे करे माया मजलिस पढ़ंदो आहे, मोमिन चुंड कारूले रोन था। छा ही बदन एतिरो पाक आहे जो मुझे मौला जे हथ सां हथ मिलाया, इंतजाम ही ना है तो माना दुआ थी रस्म है रिवाज न ॻाल्हाईंदो तो मां घणो पढ़ंदो, ॻाल्हाईंदो
जल्दी जिंद छॾींदुमि जी। छा असांजा लटा कपड़ा बदन रहणी सहणी इन जहिड़ी आहे जो इमाम अचनि त इस्तक़बाल जे लाइ अॻिते वधूं त कदमनि ते हथ लाइण बि ॾियनि ऐं चवनि त वाकई मुंहिंजा आहियो। जेकॾहिं न आहियूं माना असां रस्म था कयूं न। गोली ज़ाकिर बि आयो दुआ घुरी इमाम ज़माना जे ज़ुहूर में मालिक ताज़ी अल्लाहुम्म सल्ली अला मौला तो फरमाए हराम न खाईंदुम बच्चन के हलाल खाराए पान खा तो हलाल खाई बड़ो थी हलाल खाई बच्चन के बड़ो कर हानि सद इंदुम। मौला फरमाए ता बाजार मां वने या जंहिं जगह ते रहे तुझे अखिन ते तुझो कंट्रोल न होजे मां इमाम जो कंट्रोल होजे हाने तू सद त मां हलियो ईंदुम। तुझे बदन सजे ते मां इमाम जो कंट्रोल होजे हाने तू सज मां हलियो ईंदुम। नाराज न थी जो ब्याज भी खाऊं था चौंदा हलिया मौला हलिया हलिया। गरीब जो खून भी चूसण लाइ तैयार आहियूं हलिया मौला। मां रात भी अर्ज कयो ऐं वो जुमला वरी तो दोहराया ई असां तमाम जेके ज़ाकिर आहियूं ज़ाकिर मौलवी जेॾी महिल इमाम ईंदो असांजो छा थींदो। साईं मदा हुसैन शाह असां वटि हाल इहो आहे जो हेतिरा लख रुपया ॾे त मां फातिमा जे बचड़े जो नाम खणा। इएं तो लगे ये मज़हब ॿियो अथसि हेॾे मज़दूरी करण आयो आहे। कलाक पढ़ाईंदे हेतिरो वठनि अधु कलाक पढ़ाईंदे हेतिरो वठनि। अयो तव्हांजे बादशाह जेको न घुरे त भले उहो पिने तव्हांखे परवाह ई कान्हे। ऐं वरी हुसैन जे ज़िक्र ते हुसैन जे इन लफ़्ज़नि ते शबीर जे नाम ते सौदो कयोसीं। लखे रुपया कलाक जा था मिलनि मूंखे सैयदा ज़हरा जो कसम को बि हथ हीअं आहे अञा ॿ टे ॾिजा बानीअ जो हथ हीअं चवंदो त पैसा न ॾींदुमि पंहिंजनि पैसनि सां तलवार वठ। मौला हेॾे जो अचण भला कुझु माल पाणी ते न हेॾे अच बि मरण पोइ छा थींदो। हाय हाय अचो अहिड़ा थियूं मुहर्रम हम बाजार मौला कंदासीं मौला जो वास्तो कम अज कम ॿियो न त भला मुहर्रम में त पंहिंजी शनाख्त बरक़रार रखूं। बाजार मां लंघूं ग़ैर ॾिसी चवे ज़माने जे इमाम जो ग़ुलाम मूंखे बि 2-3 साल थिया आहिनि 2-3 साल इन्हनि ॻाल्हाईंदे मूंखे सैयदा जी इस्मत जो कसम इलाही सारो फ़ाइदो पियो आहे। इलाही सारनि जवाननि खे मां ॾिसां थो चेहरनि ते ॾाढ़ियूं आहिनि ऐं चेहरनि ते ॾाढ़ियूं रुॻो न नमाज़ जा पाबंद आहिनि। पोइ ॾिजी में मां मजलिस पढ़ी मजलिस खां बाद ॿिए ॾींहुं चिठी मोकिली नौजवाननि
क़िबला साईं असां जॾहिं बि हुसैन जे मजलिस में ईंदा आहियूं जाको तमाम तकरीर कई आहे त असां बग़ैर वुज़ूअ जे आया ई कोन हाणे बि अर्ज़ु थो कयां जेकॾहिं कोई अञा ताईं बि वुज़ू करे नथो अचे त उनखे बि अपील आहे ज़माने जो इमाम असांखे हिकिड़ी मयार थो ॾिए मौला तो फरमाए मां त न भुलायो थी मां तव्हां छो विसारियो आहे फरमाइनि था जेकॾहिं तुंहिंजी शादी तवजो कजो जे तुंहिंजी शादी मुंहिंजे अचण जे लाइक़ आहे तूं ॿुधाए न ॿुधाए मां इमाम ईंदो आहियां फरमाइनि था तुंहिंजे फ़ौतगीअ में त हूंदो ई हूंदो कसम अथव मौला जो तव्हां असां आम माण्हुनि खे त शादीअ में घुराईंदा आहियूं कॾहिं कोई अहिड़ी रस्म ऐं रीत बि कई आहे जो ज़माने जो इमाम असांजे शादीअ में अचे बतूल जे धीअरुनि जो सदको जेके रो था पिया इन जो अजर सैयदा ज़रूरु ॾींदी हाणे ही उहो इमाम आहे बहरैन जे इलाइक़े में तव्हां सभिनी खे यादि आहे हिकु बादशाह हो हुनजो वज़ीर हो मुतासिब उन चंद खोपा ठाराया उन्हनि में नाम अंदरों लिखाए दारूं जे पिते सां हीअं हणी छॾियईं दारूं जो पितो पची वियो उन में नाम सभु अची विया बादशाह खे वञी चई ॾिसो साईं अल्लाह नाला लिखिया आहिनि शीयनि खां पुछो जवाबु ॾियनि जे नथा ॾियनि त सज़ा ॾियो अजब जा सभु ग़ुलाम आया सलाहूं पिया था कनि छा कयूं छा कयूं हिक ॿिए खे चवनि था असांजूं नियाणियूं यतीम थियनि त भले थियनि पर अली जे मज़हब ते हर्फ़ न अचे ॻाल्हायो त सही ही जेको कुझु हले थो पियो असांखे बि ख़बर आहे साज़िश पर अचो त सॼो मौला खे दरबार में चवनि था 3 ॾींहंनि खां बाद में असां हिन मसइले जो जवाबु ॾींदासीं तवजो कजो जीअं तव्हां 3 ॾींहं लफ़्ज़ ॿुधी ऐं चुप करे वियो हुते इहा शइ न हुई जीअं जो आया त मुसल्ला विछाईंदा विया रोज़ रड़ो शुरू थी वियो जवान नियाणियूं पई थी रोअनि असांजे बाबे जो छा थींदो वरी काई जेकॾहिं सुलझल मस्तूर आहे त नियाणियुनि खे भाकुर पाए जॾहिं बाबे जो न सोचो अली जे मज़हब जो सोचो सभु सॼो ज़माने जे इमाम अजीब मयूं नियाणियूं वॾा बच्चा बुज़ुर्ग को किथे पैदा सॾनि पर मुसल्ला विछाया पिया आहिनि मुंहिंजे चवण जो मक़सदु हिकिड़ो आहे त अली जे ग़ुलाम जी परे को सुञाणप आहे ॾुख हुजेसि सुख हुजेसि कॾहिं मुसल्लो न छॾींदो नथा ॻाल्हायो कॾहिं मुसल्लो चओ न छॾींदो हिकु ॾींहुं गुज़रियो अञा सख़्ती वधी ॿियो ॾींहुं वधियो परेशानी वधी अलाए छा थींदो टियों ॾींहुं थियो जॾहिं महिल उहो वक़्तु आयो जेको आबिद ज़ाहिद जंगल में इबादत पियो करे रोई रोई सॾ पियो करे मौला 3 ॾींहं बि हाणे गुज़रण ते आहे मौला असांजो छा थींदो हिकिड़े जवान जी कुल्हे ते हथ रखियसि फरमाइनि त रो न सिर मोॾे खणी निहार मां तुंहिंजे ज़माने जो इमाम मौला एॾी देर कई 3 ॾींहं रड़ंदे 3 ॾींहं मौला तव्हांखे सॾींदे मौला फरमाइनि त तव्हांजो कसूर आहे मुंहिंजो कसूर कोन्हे 3 ॾींहं दरबार में तव्हां ॾिना या मां इमाम ॾिना जॾहिं इहो सम्झो पिया त 3 ॾींहंनि ताईं इमाम ईंदो
जिमा में यकीन हुजे वहा तो उथो ही ना तेस ताईं न उथंदासीं जेस ताईं वरंदी न मिलंदी जेको 3 ॾींहनि में अची सके तो वो दरबार में न अची सके।